बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन हमारे सी रहे आयो HBS न्यूज़ घोटकी क्राइम सिंध अब्दुल खालिक कोराई इरिगेशन घोटकी तबाही जे वारे चढ़ियल किरोड़े अरबे रुपयनि जा मिलियल कमनि ते फंड गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी हड़प वाहन ऐं शाखनि जा क़ीमती वण वढे विकिरो करण सां गवर्नमेंट खे लखे रुपयनि जो नुक़सान वाहन जा कपर मिटी खणण सबबि कपर कमज़ोर निगड़ो वाह मां दारोगो अमानुल्ला सूमरो ॿिनि रुपयनि जी लालच में ट्रैक्टर टालियुनि ते क्रेन ज़रिए मिटी खणाए विकिरो करे छॾी ॿिन्ही तरफ़नि खां निगड़ो वाह मां घारे पवण जा इम्कान केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो इम्कान ॻोठाणनि जो एहतजाज ख़बर मूजिबि इरिगेशन घोटकी जे निगड़ो वाह मां दारोगो अमानुल्ला सूमरो क्रेननि ज़रिए ट्रैक्टर टालियुनि ते मिटी विकिरो कई जंहिं सबबि निगड़ो वाह जा ॿई कपर कमज़ोर थी विया आहिनि कंहिं बि वक़्तु निगड़े वाह जे ॿिन्ही तरफ़नि खां घारे पवण जो तमामु वॾो ख़दशो आहे घारे पवण सबबि मोटन शाह कब्रिस्तान घोटकी शहर जे ॻोठ मेवो खान लगारी ॻोठ मोहम्मद हाशिम चारण ॻोठ मसू खान कलवट ॻोठ मसू खान आवाण ॻोठ कौड़ो मलिक ॻोठ अलाह जिवायो चन्ना ॻोठ राज़ी ॻोठ नेक मोहम्मद कलेरी ऐं कब्रिस्तान ॿुॾण जा इम्कान आहिनि मज़ीद ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो HBS न्यूज़।